घोटकी में खबर ॾींदा हलो तो घोटकी वेझो आदलपुर भरसा जान मोहम्मद सोसाइटी वटि ॿिनि मोटरसाइकिलनि में आमो साम्हूं ज़ोरदार टक्कर जे नतीजे में 2 ॼणा फौत, 2 औरतुनि समेत 3 ॼणा ज़ख़्मी अस्पताल मुंतकिल। हादसे में ॻोठ यूसुफ महर वासी 26 वरनि जो सलीम वल्द अब्दुल अज़ीज़ महर ऐं काशिफ आराई फौत थी वियो, जॾहिं त ज़ख़्मियुनि में माई हशमत ज़ाल निसार महर ऐं नजमा ज़ाल मोहम्मद अमीन महर शामिल आहिनि। ज़ख़्मियुनि खे तालका अस्पताल मुंतकिल कयो वियो। अस्सलाम वालेकुम जी, मैं तांजी पंहिंजी शैला गोले मां तव्हांखे ॿुधाईंदी हलां त सूमरो वॉलपेपर शॉप हैदराबाद कासमाबाद मेन में दुकान खुली वई आहे ऐं राब्ते जे लाइ रांझण अली सूमरो। जीअं तव्हां पंहिंजे घर में वॉलपेपर्स वग़ैरह लॻारायो था या डेकोरेशन जो खोड़ सारो कमु करारायो था त यकीनन नंबर ते तव्हां राब्तो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।